ओम शांति अजमावकिन समीपौ समान महीनौ महान 1975 मावकिन बाप सभी स्वयं की कर्मातीत अवस्था के नजदीक अनुभव कंदा है। कर्मातीत अर्थात जीते जी मुर्दो मतलब जीअं मूर्ति की कुछ असर न थींदो ये असांखे भी निंदा स्तुति मान अपमान जय पराजय जीवन में दुख सुख सब स्थिति में समान स्थिति रहे संजी आत्मा के सदा बाबा जी छत्र छाया में रहेंगे वे कर्मातीत अवस्था जी समीप पहुंचने की निशानी जानदा है। समीपता की निशानियां समानता आत्मा बाप समान थींदी वेंदी के गाल में आवाज में अचण आवाज का परे वञण साकार रूप में कर्मयोगी ठहण साकार स्मृति सा परे न्यारी निराकारी स्थिति में स्थित थियण ॿुधण स्वरूप ठहण मनन करण मग्न रहण रूह रिहान में अचण रूहानियत में स्थित थी वञण सोचण करण कर्मेंद्रियन में अचण अर्थात कर्मेंद्रियन जो आधार वठन और कर्मेंद्रियन का परे थियण बाबा ने सुठी सारी ॻाल्हि ॿुधाइनि था पूरी बाबा ॾिसो हिकु पहिरीं ॻाल्हि बाबा ॿुधाइनि था में समानता अचणी खपे तॾहिं असां कर्मातीत अवस्था असांजी समीप ईंदी जॾहिं असांजी स्थिति ईअं थी वञे भई असां हाणे हाणे आवाज में अचूं था हाणे हाणे आवाज खां परे पहिरीं ॻाल्हि इहा ॿियो आहे साकार स्वरूप में कर्मयोगी थियण कर्म कंदे बाबा खे यादि करण टियों आहे साकार स्मृति सां परे न्यारी निराकारी स्थिति हाणे हाणे साकार हाणे हाणे निराकारी ये अभ्यास करो चेक कजो खुद के टियों आहे ॿुधण ऐं स्वरूप थियण जॾहिं कर्मातीत स्थिति नज़दीक ईंदी वेंदी न त जो बाबा चईंदो न उहो सभु फटाफट असांजो स्वरूप ठहींदो वेंदो मनन करण ऐं मग्न रहण बाबा जी ॻाल्हियुनि में असां मनन कंदे कंदे मग्न अवस्था जल्दी जल्दी ईंदी वेंदी रूह रिहान में अचण ऐं रूहानियत में स्थित थी वञण रूह रिहान में अचण ऐं रूहानियत में स्थित थी वञण सोचण ऐं करण बाबा चवनि था सोचण ऐं करण कर्मेंद्रियन ये छठी ॻाल्हि सोचण ऐं करण कर्मेंद्रियन में अचण अर्थात कर्मेंद्रियन जो आधार वरितो कर्मेंद्रियन खां परे थी वियासीं हाणे हाणे महात्मा मुख जो आधार वरितो ॻाल्हायो हाणे हाणे परे थी वियासीं कर्मेंद्रियन में ये सती ॻाल्हि प्रकृति द्वारा प्राप्त हुई साधननि खे स्वयं के प्रति कार्य में लगाएं और प्रकृति जे साधन सां समय प्रमाण निरादर थी वञे जी आत्मा शरीर की कर्मेंद्रियन सां अलग थी वञे कम करे वही जेको भी कम असां करूं था प्रकृति जे साधन सां समय प्रमाण असां कर्म कयो उन साधननि सां निरादर थी वियोसीं हाणे हाणे असां वटि फोन आहे असां कमु करूं था हाणे हाणे अगरि फोन न आहे त कोई ॻाल्हि कोन्हे बाबा जो ज्ञान त असांजी बुद्धि में आएसीं बाबा खे यादि करो जेको बि मनन चिंतन आहे उहो कंदा रहो निरादर थी वञे पोइ असांखे फोन यादि न अचे जेसिताईं आहे ठीकु आहे जेसिताईं न आहे त असांजी स्थिति हलचल में न अचे की अरे फोन न आहे मां कीअं बाबा जी मुरली ॿुधां कीअं बाबा जा गीत ॿुधां बाबा असांखे साधन ॾिना अथई पंहिंजी स्थिति ठाहिण लाइ अचण वारे समय में सभु साधन भी बंदि थी वेंदा त मुरली भी बंदि थी वेंदी
त उन स्थिति में असां हलचल में न अचूं त पहिरियों खां ई पंहिंजी उहा स्थिति ठाहिणी आहे, ये कर्मा की स्थिति। नवी ॻाल्हि आहे ॾिसण संपर्क में अचणु। जॾहिं कम असां ॾिसूं था संपर्क में अचूं था, उन खां पोइ ॾिसजे वे न ॾिसो। संपर्क में ईंदे हुए कमल फूल समान थी वञो। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि में समानता, हुनखे चइबो आहे कर्मातीत अवस्था। हिनखे चइबो आहे कर्मातीत अवस्था जी समीपता बाबा चवनि था। इहे असांखे चेक करणो आहे। हिन रीति ये 9 ॻाल्हियूं खुद में असांखे चेक करणो आहे। अहिड़ी महीनता ऐं महानता जी स्टेज अपनाई अथव, हलचल थी या अचल रहियो। फाइनल पेपर में चारों ओर जी हलचल थींदी, चारों ओर जी हलचल थींदी। हिकु तरफ़ वायुमंडल, कहिड़ा चारों ओर वायुमंडल वातावरण जी हलचल, ॿियो तरफ़ व्यक्तियुनि जी हलचल, टी तरफ़ सर्व संबंधन में हलचल, चौथी तरफ़ आवश्यक साधननि जी अप्राप्ति जी हलचल। वायुमंडल वातावरण, व्यक्तियुनि जी हलचल थींदी, संबंधन में हलचल थींदी, आवश्यक साधन जेका खपनि असांखे उहे प्राप्त न थींदा। इहे चारों तरफ़ जी हलचल जे विच में अचल रहण, इहे ई असांजो फाइनल पेपर आहे। तव्हांजे जीवन में कॾहिं अहिड़ी कोई ॻाल्हि थींदी आहे, वायुमंडल ॾाढो अगरि अशांत आहे, सुठो न आहे, व्यक्तियुनि द्वारा कोई तकलीफ़ आहे, संबंधन में अहिड़ी ॻाल्हि आहे, जो खपे उहो असांखे समय ते नथो मिले, ते उहो हलचल वारी स्थिति हूंदी आहे न, कॾहिं कॾहिं ईंदी आहे जीवन में। अगरि अनुभव कोन अथव त बाबा खे चयो, बाबा मुंहिंजे ये एग्जाम पेपर वठो। खुदि चइणो खपे, बाबा मूंखे ये मुंहिंजे पेपर वठो। पोइ यादि रखिजो, बाबा वठंदो आहे, बाबा वठंदा, लेकिन यादि रखिजो ईअं न पोइ असां हलचल में अची वञूं, डिस्टर्ब थी वञूं। मतलब हाणे जे समय प्रमाण असांजे जीवन में या काथे बि कुझु बि थिए थो न, कोई बि ॻाल्हि असांजे जीवन में अचे थी त हुनमें असांखे हलचल में न अचिणो आहे। बाबा इहा ॻाल्हि थी सम्झी वञो, हिनखे पार करणो आहे, इहो असांजो एग्जाम आहे, बाबा कुझु सिखाइण था चाहिनि। ये चारों तरफ से हलचल जे विच में अचल रहण, ये फाइनल पेपर आहे। के भी आधार द्वारा अधिकारीपन जी स्टेज ते स्थित रहणो। भई ॾिसो असां बाबा जी सेना में दाख़िलो वरितो है न, त इहे तव्हांजे मथां आहे। अगरि तव्हां ज्ञान खे ज्यादा ॿुधी करे, ज्यादा धारण करे अॻियां वधणु चाहींदा हो त पेपर बि ओतिरा ईंदा। बाबा ईअं न भई ॾिसो कोई माण्हू के स्कूल में एडमिशन वठिजो, सेना में भर्ती थींदो त सभी थोड़ी फील्ड ते वेंदा, सभिनि जी इच्छा पंहिंजी इच्छा अनुसार सभु नौकरी वठंदा आहिनि न। त हे तव्हांजे मथां अथव। अगरि तव्हां जेतिरी ज्यादा मुरली ॿुधंदव, जेतिरो ज्यादा मनन कंदव, पुरुषार्थ करण जी इच्छा रखंदव, हा मां ईअं करां, मां ईअं ठहां, त उन अनुसार असांजा पेपर बि ईंदा आहिनि। त अगरि तव्हां संकल्प करो था, बाबा कुझु बि मुरली में ॿुधाइनि था त तव्हांखे लॻे थो हा मूंखे ईअं करिणो आहे, मूंखे अचल अॾो ठहिणो आहे, त बाबा उन अनुसार असांजा पेपर वठंदा आहिनि। पोइ तव्हांखे पको करिणो आहे कि मूंखे उन समय पोइ हलचल में न अचिणो आहे कि छा थो थिए, भई ज्ञान वरितो आहे उन खां पोइ इहे सभु छो तव्हां चओ था हाणे टीचर खे चईंदा मूंखे एग्जाम पास करिणो आहे, त टीचर हुन रीति तव्हांखे पढ़ाईंदा, पोइ हुन रीति तव्हांजो एग्जाम बि त वठंदा न। त इन करे बाबा चवनि था इहे तव्हांजे मथां आहे, तव्हांखे कहिड़ी स्थिति में केतिरो तव्हांखे ज्ञान धारण करिणो आहे उहो खुदि खे चेक करो। छोकी बाबा जे ज्ञान में असां जेतिरो डीप वेंदा आहियूं न, जेतिरी गहराई में वेंदा आहियूं, जेतिरी असां बाबा सां सर्व प्राप्ति करणु चाहींदा आहियूं, त बाबा असांखे लाइक़ ॿाहिरि ठाहिण लाइ बाबा असांजो एग्जाम वठंदा आहिनि ताकी मुंहिंजो ॿार पको थी वञे। इन करे बाबा चवनि था कि सभु प्रकार जी हलचल ईंदी, चारों तरफ़ जी हलचल जे विच में अचल रहण, यही असांजी फाइनल पेपर आहे।
कंहिं बि आधार द्वारा अधिकारी पंजी स्टेज ते स्थित रहण अहिड़ो पुरुषार्थ फाइनल पेपर जे समय सफलता मूरत ठहण न ॾींदो। कहिड़े बि आधार द्वारा अगरि असां कहिड़ो आधार वठी करे बाबा सां कनेक्शन जोड़ण जी कोशिश था करूं। कई माण्हू न असां त भई असांखे सेंटर ते वञूं त ई सुठो लॻंदो आहे, मुरली ॿुधूं, इहे सभु बाबा चए थो अंत में मुरली बि न ॿुधी सघंदो त एतिरो शोर शराबो हूंदो। कई माण्हुनि खे हूंदो आहे मुंहिंजी जॾहिं मां इहे गीत ॿुधंदी आहियां न त मुंहिंजी स्टेज ॾाढी सुठी हूंदी आहे। जे बि असां आधार था वठूं त हाणे मुरली त पढ़णी आहे न कि असां मुरली न पढ़ूं। मुरली त टाइम ते पढ़णी आहे, अमृत वेलो त करणो ई आहे, लेकिन ये माण्हू जो अगरि असां कहिड़े आधार द्वारा बाबा खे यादि था करूं त उहो न हुजणो खपे। हाणे स्थिति हुजणी खपे भले गाना हलनि न हलनि, असां सहज योगी हुजूं। हर कर्म कंदे हुए बाबा जी सहज यादि हुजे, बसि कम कंदे हुए बि कम करण खां पोइ वेठासीं ऐं बाबा परमधाम में निराकारी स्टेज में स्थित थी वञे। ये स्टेज हुजणी खपे। मुरली त ॿुधणी आहे, लेकिन अचण वारे समय में अहिड़ो समय अची बाबा चईंदा न मुरली अचण बंदि थी वेंदी। हाणे अव्यक्त बाप दादा जो पाठ खत्म थियो, हाणे धीरे धीरे केतिरो वीडियो में हलंदा। पोइ ये कहिड़े बि आधार द्वारा अगरि असां अधिकारी पंजी स्टेज ते स्थित रहण जो पुरुषार्थ कंदा आहियूं त फाइनल पेपर में असांखे सफलता न मिली सघंदी। वातावरण त तॾहिं केरु चईंदो मां जंहिं बि सेंटर न वेंदी आहे न उन जी हलचल थी वेंदी। बाबा त चईंदा अंत समय सेंटर गवर्नमेंट ई बंदि कराए छॾंदी। हिकु साकार मुरली में बाबा ईअं चयो अथई त कुझु बि थी सघंदो। हाणे कोरोना काल में केरु वञे पियो छा सेंटर? पोइ जेका सेंटर न पिया वञनि मुरली न पिया ॿुधी सघनि न। जंहिं वटि अगरि कोरोना काल में जंहिं वटि मोबाइल न हुजे, टीवी न हुजे त उन्हनि वटि त पुराणी मुरलियूं हूंदियूं। पोइ जेकी मुरली आहे उन समय पढ़ो। पोइ अगरि कंहिंखे हुजे न मूंखे त अॼु जी मुरली खपे ऐं न मिली सघे त हलचल में कीअं न। इन करे न घर में बि कुझु मुरलियूं रखंदा करो। कहिड़ी बाई चांस मोबाइल नथो हले त सेंटर नथा वञी सघो त कोई बि मुरली खणी करे पढ़ी वठो। त बाबा चवनि था ॾिसो कहिड़ो बि आधार द्वारा अधिकारी पंजी स्टेज ते स्थित रहण अहिड़ो पुरुषार्थ फाइनल पेपर में समय सफलता मूरत ठहण न ॾींदो। वातावरण हुजे तॾहिं यादि जी यात्रा करूं असां, परिस्थिति न हुजे तॾहिं मुंहिंजी स्थिति सुठी रहंदी आहे। केरु माण्हू ईअं थींदो आहे। अर्थात परिस्थिति जे आधार ते स्थिति व कहिड़े बि प्रकार जो साधन हुजे तॾहिं सफलता थिए। अहिड़ा पुरुषार्थी न फाइनल पेपर में फेल थी वेंदा। बाबा चईंदा न त बाबा चईंदा इन करे स्वयं खे बाप समान ठाहिण जी तीव्र गति करो। कोई भी इच्छा न हुजणी खपे असांजी। बाबा त चईंदा न कोई भी इच्छा न, असांजो बुद्धि योग परमधाम में टिकल हुजे। सेंटर वञो, मधुबन वञो, लेकिन कारणे अकारणे नथा वञी सघो त पंहिंजी बुद्धि खे परमधाम में यादि करो। या मधुबन अगरि तव्हां ॾिठो आहे त जेको बि अनुभव कयो था उहो अनुभव पाण सां गॾु रखो। पंहिंजे पाण खे सम्झंदा आहियो कि फाइनल पेपर जल्दी थी वञे त सूर्यवंशी प्रारब्ध प्राप्त करे वठंदासीं। इम्तिहान जे लाइ एवर रेडी आहियो? हाणे खुदि ई चेक करो ऐं खुदि जो एग्जाम वठो। खुदि में जो ई अञा ताईं कमी कमज़ोरी आहे वो चेक करो। अञा ताईं मुंहिंजी कमज़ोरी वई आहे, संकल्प वियो आहे, स्थिति जेको बि असां पुरुषार्थ करूं था स्वयं करो। अगरि तव्हांखे क्रोध ईंदो आहे, एग्जाम्पल अगरि तव्हांखे क्रोध ईंदो आहे त हाणे खुदि ई चेक करो कि अहिड़ा कम करनि कि मां खुदि खे चेक करा मूंखे क्रोध अचे थो।
खुद पंहिंजे पाण खे मूंखे ईर्षा थिए थी, मूंखे जेलसी थिए थी, मूंखे कंहिंजे लाइ व्यर्थ संकल्प अचनि था, ईअं स्वयं खे चेक करे एवर रेडी ठाहियो। इम्तिहान जे लाइ एवर रेडी आहियो या थियणो ई पवंदो व थी वेंदसि। अवस्था समय अथवा समय कराए ॾींदो। या अलबेलेपन जो संकल्प समृद्ध ठाहे न सघंदा। ये अलबेलेपन जो संकल्प तव्हांखे शक्तिशाली न ठहण ॾींदा। त बाबा चवनि था समृद्ध संकल्पनि जे अॻियां इहे भिन्न भिन्न प्रकार जा व्यर्थ संकल्प थी वेंदासीं। समय त पियो आहे, अंत में थी वेंदासीं। ये सभु व्यर्थ संकल्प अलबेलेपन जो संकल्प असांखे दृढ़ संकल्प करे, शक्तिशाली संकल्प करे खत्म करणा आहिनि। अलबेलोपन त न आहे न, खबरदार होशियार। एवर रेडी अर्थात हाणे कंहिं बि परिस्थिति व वातावरण में ऑर्डर मिलियो व श्रीमत मिली कि हिकु सेकंड में सर्व कर्मेंद्रियनि जी अधीनता सां न्यारो थी वञो। हिकदम निराकार ज्योतिर्बिंदु कर्मेंद्री जीत ठही हिकु समृद्ध संकल्प में स्थित थी वञो। त श्रीमत मिलते हुए मिलण ऐं स्थित थियण साथ साथ हुजे। हाणे बाबा चए बस स्टॉप मतलब परमधाम में बुद्धि टिकणी खपे। असां हिते बुद्धि द्वारा जो असां बुद्धि मन बुद्धि ते लॻाए करे बाबा बुद्धि में बाबा जी परमधाम में टिकल हुजे। असां कर्मेंद्रियन द्वारा भले हिते कम था करो, लेकिन अगर असां सोचदासीं मुंहिंजो कम आहे मां थी करा त असांजी बुद्धि बाबा सां न लॻल हूंदी। ऐं मां बाबा सां बुद्धि लॻाए हेठि कम थी करा, रोटी थी ठाहियां, बाबा चए ॿार गैस बंदि करो, बस स्टॉप। त असांजी बस कर्मेंद्रियन सां कम करूं था, बाबा चई स्टॉप त बुद्धि त वैसे ई मथे लॻल हुई त फटाफट लॻी वेंदी न मथे। त ईअं असांखे अभ्यास करो, जीअं स्टैच्यू थी वियो न माण्हू शरीर सां उते ई स्टॉप। त बाबा छो चईंदा आहिनि कर्म हिते करो, बुद्धि जो योग मथे लॻल हुजे। असां जॾहिं बि बाबा चए स्टॉप त असां कर्मेंद्रियन सां कम छॾे, बस बुद्धि त मथे लॻल ई हूंदी न। बुद्धि मथे लॻल हूंदी त बस स्टॉप मतलब स्टॉप, मथे परमधाम में बाबा वटि। त ईअं खुद खे चेक करो। ईअं करण में न तव्हांजी बुद्धि बि व्यस्त थी वेंदी, तव्हांखे व्यस्त संकल्प बि न ईंदो ऐं ॾाढो मज़ो बि ईंदो, जीअं असां बाबा सां गॾु खेल था खेॾूं। बाप चए ऐं ॿारनि जी स्थिति अहिड़ी ई हुन घड़ी ठही वञे, हिनखे चइबो आहे एवर रेडी। जो पहिरियों ॻाल्हि ॿुधाई समानता जी की जंहिंसां ही समीपता जी स्टेज ठहींदी, ईअं सभु ॻाल्हियुनि में केसिताईं समान ठहिया आहियो। ये चेकिंग करो त ईअं त न डायरेक्शन के प्रैक्टिकल में लाइण में हिकु सेकंड जे बजाए हिकु मिंट लॻी वञे, हिकु सेकंड जे बजाए हिकु मिंट बि थी वञे त फर्स्ट डिवीजन में पास न थी सघंदम। चढ़दे उतरदे व स्वयं के सेट करो, फर्स्ट डिवीजन जी सेट के गवाए छॾंदा। अगर चढ़दे उतरदे स्वयं के सेट करण में ही असांखे समय लॻी वियो त फर्स्ट डिवीजन की गवाए छॾंदा। इन करे सदा एवर रेडी, सिर्फ रेडी न, सदा। सदा शब्द के अंडरलाइन करो, सदा खुश, सदा एवर रेडी। वर्तमान समय ते रिजल्ट छा ॾिसण में आई, बाबा खे हुनखे ॼाणदा आहियो। पांडव तीव्र पुरुषार्थ जी लाइन में आहिनि या शक्तियूं? मेजॉरिटी तीव्र पुरुषार्थ जी लाइन में केर आहे? सभी पांडव मेजॉरिटी शक्तियुनि खे वोट ॾींदा आहिनि, लेकिन पुरुषार्थ जे हिसाब सां पांडव भी शक्ति रूप आहिनि। सर्व शक्तिवान जी सभु शक्तियूं आहिनि न, शिव जी सभु शक्तियूं आहिनि, चाहे उहा
आत्मा पुरुष जे चोले में हुजे या स्त्री जे चोले में हुजे, शिव बाबा तो सभिनि की पंहिंजी शक्ति ॾिसंदा आहिनि। बाबा शरीर खे थोड़ी ॾिसंदा आहिनि, जेकी आत्मा बाबा खे यादि करे स्वयं में शक्ति सर्व शक्तियूं धारण कंदी आहे, उहा शिव जी नज़दीक वारी शक्ति हूंदी। त बाप दादा त पांडवनि जी तरफ़ वठंदा आहिनि। अगरि पांडवनि की अॻियां न कंदा त शक्तियुनि जे अॻियां शिकार केरु लाहींदो। हिन करे पांडवनि खे विशेष ब्रह्मा बाप जी हम जिनसी नाते पुरुषार्थ में फॉलो फादर करणो आहे। पांडव लौकिक जिम्मेवारी उठाइण में भी अॻियां रहींदा आहिनि। सिर्फ लौकिक जिम्मेवारी जी बजाय बेहद विश्व कल्याणकारी जी जिम्मेवारी उठाइणी। पांडव लौकिक जिम्मेवारी उठाइण में भी अॻियां रहंदा आहिनि न। घर में भी अॼुकल्ह त लेडीज भी ॾाढो कमु कंदी आहे, त बाबा चवंदा आहिनि सिर्फ लौकिक जिम्मेवारी जे बजाय बेहद विश्व कल्याणकारी जी जिम्मेवारी उठायो। अर्थात पंहिंजो उहो धंधो भी कंदा रहो, लेकिन बुद्धि में रहे कि असां विश्व कल्याणकारी आहियूं। कमाई करण जी लग्न जीअं हदिक जी ॼाणदा आहियो, त बेहद जी कमाई जी लग्न में मग्न थी वञो। कमाई जे पुठियां स्वयं जे सुख जे साधननि जो त्याग करण जा भी अनुभवी आहियो, त बेहद जी कमाई जे पुठियां देह जी सुध बुध त्याग करण व देह जी स्मृति जो त्याग करण छा वॾी ॻाल्हि आहे। बाबा चवनि था कि दुनिया में जॾहिं पुरुष माण्हू कमाईंदा आहिनि न, त उन्हनि खे पंहिंजे सुख जो भी त्याग, रोटी भी माण्हू ईअं ई खाईंदो आहे। मतलब जेके कमाई जो शौक़ हूंदो आहे न, वो कुछ न कुछ कंदो ई रहंदो। छोकी उन्हनि जो कम जीअं घर में लेडीज जो कमु हूंदो आहे, त उन्हनि खे कुछ न कुछ दिमाग में ईंदो ई रहंदो, कुछ न कुछ घर खे ठाहींदी ई रहंदियूं। ये पुरुषनि जो कमु हूंदो आहे कमाइण, त लौकिक दुनिया में भी वो कुछ न कुछ कंदा ई रहंदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि ईअं ई हिन बेहद जी कमाई में छा दुनिया में माण्हू लौकिक पुरुष पंहिंजो सुख जा साधन त्याग करण जा भी अनुभवी आहिनि, त छा तव्हां बेहद जी कमाई में पंहिंजी देह जी सुध बुध त्याग करण व देह जी स्मृति जो त्याग करण छा वॾी ॻाल्हि, कोई वॾी ॻाल्हि आहे हिन में। जॾहिं असां आत्माउनि खे नशो चढ़ी वेंदो न, जॾहिं असांखे पक्को निश्चय थी वेंदो, अंदर आत्मा खे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी कि हाणे बाबा असांखे कहिड़ी शक्ति ॾिनी अथई, एतिरी शक्ति ॾिनी अथई, एतिरो असांजे हथ में जिम्मेवारी असांखे ॾिनी अथई कि असां कंहिंजो भी दुख दूर करे सघंदा आहियूं। दुख मतलब कि असां हुनखे सुख जी अनुभूति कराए सघंदा आहियूं। जे माण्हू दुख में हाय हाय कंदा आहिनि, असां बाबा खे यादि करे उन आत्मा खे जॾहिं विशुद्ध संकल्प कंदासीं न, उन आत्मा जे दुख जी फीलिंग खे असां कम करे करे खत्म करे सघंदा आहियूं। जेतिरी असांजी शक्ति हूंदी त तुरंत खत्म करे सघंदा आहियूं। त ॾिसो जॾहिं असांखे सम्झ में ईंदो कि असांखे बाबा कहिड़ी जिम्मेवारी ॾिनी अथई, तॾहिं असां पंहिंजे देह जी सुध बुध भुलिजी करे विश्व जी सर्व आत्मा खे बाबा सां प्राप्ति कराए सघंदासीं। इन करे पांडवनि खे तीव्र पुरुषार्थनि जी लाइन में नंबर 1 वठणो खपे। बाबा निमित पांडवनि जे लाइ था चवनि, लेकिन असां सभिनि जे लाइ सम्झो पुठियां न रहणो। अगरि शक्तियुनि जे पुठियां रहिजी वियो त ब्रह्मा बाप जी हमदर्दी सां बाप जी लाज न रखी त छा इहे शोभतो। हिन करे हिन वर्ष में ॿिए वर्ष जो इंतजार न करणो। बाबा त चवंदा आहिनि हाणे दृढ़ संकल्प सां स्वयं खे नंबर 1 ठाहिणो। हाणे दृढ़ संकल्प सां स्वयं खे असांखे नंबर 1 ठाहिणो। शक्ति सोचदी हूंदियूं कि असां नंबर ॿियो ईंदासीं छा। शक्तियुनि जे बिना त शिव बाप जी भी कोई चाल हली न सकती है। चाल हली सकती है, बाबा पुछनि था। अॼु बाबा चई
कि माताउनि जे झुंड खे संवारण लाइ मूंखे हेठि अचिणो पवंदो आहे। जी सुबुह जी साकार मुरली में ॾिसो बाबा माताउनि खे केॾो अॻियां वधाईंदो आहे। शक्तियुनि खे हिन में बि त्याग करणो खपे। शक्तियूं जो त्याग पूजदा आहिनि न, त त्याग कंदा आहिनि, हुनजो भाग्य स्वतः ही ठही वेंदो आहे। इन करे ॿई ही भाई भाई जे रूप में तीव्र पुरुषार्थ करो। समाचार जे आधार ते पुरुषार्थ न करणो। समाचार जे आधार ते पुरुषार्थ न करो। भई थींदो न, हाणे बाबा मिलना, हाणे भक्ति आहे, हाणे हीअ आहे त असां बि करूं न। असांजो त रोज़ ई भक्तियूं, रोज़ ई बाबा मिलन हुजणो खपे। पंहिंजे पुरुषार्थ सां ई विनाश जे समाचार चारों ओर फैलदा। बाबा समाचार बि इहे बि था चवनि कि दुनिया में जीअं जीअं समाचार ईंदा आहिनि न, त उहो कई ॿारनि जो पुरुषार्थ तीव्र थी वेंदो आहे। लेकिन बाबा चवनि था न यह समाचार न दुनियावी समाचार जे आधार सां अपने पंहिंजो पुरुषार्थ तीव्र करो। बाबा चवनि था पंहिंजे पुरुषार्थ खे एतिरो सुठो ठाहियो कि असांजे पुरुषार्थ विनाश जो समाचार चारों ओर फैलाए। असांजी एॾी सुठी स्थिति थींदी वञे कि आप ही विनाश जो समाचार अचनि। पहिरियों पुरुषार्थ पोइ समाचार, न कि पहिरियों समाचार पोइ पुरुषार्थ। त समय खे न ॾिसो आयो कि न आयो, पंहिंजे बाबा जे लग्न में मग्न रहो, पंहिंजो पुरुषार्थ कंदा रहो। पुरुषार्थ असांखे बाबा जहिड़ो ठाहिणो। संकल्प बोल कर्म में, संकल्प भी असांजा बाबा जहिड़ा हुजनि, बोल भी कर्म भी बाप समान हुजनि। ये पुरुषार्थ करो। मां बाप समान आत्मा आहियां। सुबुह जो उथो, हर कर्म कंदे समय मां बाप समान आत्मा आहियां। ये कम थी करा, मां बाप समान आत्मा आहियां। धुन लॻी रहे। असांजे संकल्प सां ई असां में परिवर्तन अची वेंदो। ओम शांति। बाबा खे यादि करो।